सिंध हुकूमत तरफ़ां बेनज़ीर हारी कार्ड प्रोग्राम ते 55.9 अरब रुपया हारिन ते ख़र्च करण जो ऐलान कयो पियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामे मुर्ज चमड़ाहे ते शुरूआती तौर 4 लख हारिन खे हारी कार्ड प्रोग्राम में शामिल कयो पियो वञे। शर्जील में मुर्ज चमड़ाहे ते पहिरीं मरहले में 22,60,000 एकड़ ज़मीन लाइ माली सहकार फराम कई वेंदी। सिंध चमड़ो हलंदड़ महीने सिंध बेनज़ीर ज़रिए अवां खे ख़बर ॾियूं पिया। सिंध चमड़ो हलंदड़ महीने सिंध बेनज़ीर कार्ड ज़रिए 50,000 बेनज़ीर हारी कार्ड जारी कया वेंदा। सीनियर सूबाई वज़ीर जो चमड़ाहे हारी कार्ड जे रजिस्ट्रेशन जो अमल शुरू थी वियो आहे। सिंध चमड़ो जिन हारिन वटि पहिरियां बेनज़ीर हारी कार्ड मौजूदु आहे उहो फौरी रजिस्ट्रेशन मुकमल करे। सिंध चमड़ो जिन हारिन वटि हारी कार्ड नाहे उहो सुञाणप कार्ड या ज़मीन जो रिकॉर्ड ॾेखारे रजिस्ट्रेशन कराए। शर्जील नामे मुर्ज चमड़ो सिंध हुकूमत जे इन फ़ैसिले सां नंढनि हारिन खे फ़ाइदो मिलंदो।